अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ सां गॾु आऊं आहियां बिशारत सिमरो ऐं आऊं आहियां संझा सैयद। हलंदासीं हेडलाइंस में। अवाम सिलेक्टेड वज़ीर आज़म खे रद्द करे छॾियो आहे। अवाम एस्टेब्लिशमेंट लाइ कमु कंदड़नि खे शिकस्त ॾिनी। परवेज़ मुशर्रफ जा साथी अॼु इमरान ख़ान सां गॾु आहिनि। PTI खे भारत ऐं इसराइल मां फंडिंग मिली। कठपतली हुकूमत खे इस्तीफ़ा ॾियणी पवंदी। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो उमरकोट खारूड़ शहर में अली मर्दान शाह जी पहिरीं वरसी तक़रीब खे ख़िताब। कोर्डी फंडिंग के फैसले में देर करण खिलाफ PTM पारां इस्लामाबाद में इलेक्शन कमीशन आरो एहतजाज। कारकुननि जी आमद जो सिलसिलो जारी। अगवान कश्मीर चौक खां कंटेनर ज़रिए इलेक्शन कमीशन ॾांहुं वेंदा। मौलाना फज़ल रहमान, मरियम नवाज़, अख्तर मींगल ऐं ॿिया अगवान कारकुननि खे ख़िताब कंदा। इलेक्शन कमीशन जे गेट अॻियां कंडेदार तारूं लॻाए सील कयो वियो। वज़ीर आज़म इमरान ख़ान सां वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद जी मुलाक़ात। इलेक्शन कमीशन ऑफिस ॿाहिरां PTM जे एहतजाज दौरान सिक्योरिटी जे हवाले सां कयल बंदोबस्त बाबति आगाही। ऐं सिंध हाई कोर्ट सूबे जे प्रोफेसर्स ऐं लेक्चरारनि खे 20 ॾींहनि अंदरि तरक़ियूं ॾियण जो हुकुम ॾेई छॾियो। जस्टिस मोहम्मद अली मज़हर रिमार्क्स न आहिनि त ग्रेड 17 खां 18 ताईं जे लेक्चरारनि खे 20 ॾींहनि अंदरि तरक़ी न मिली त चीफ सेक्रेटरी ऐं सेक्रेटरी कॉलेजिस ख़िलाफ़ तौहीन अदालत जी कार्रवाई कई वेंदी।